नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त खैबर में खबर ईंदा डिप्टी कमिश्नर मटहरी सैयद मुर्तज़ा अली शाह ज़िले के भाण डीलरन के वार्निंग दींदे चयो है तो भाण के ब्लैक मार्केटिंग कंहिं भी सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। आबादगारन के मुक़र्रर रेट ते भाण फराहम करण लाइ ज़राअत खाते ऐं लाॻापियल तालुके जो असिस्टेंट कमिश्नर ज़िम्मेवार हूंदा, जेके आबादगारन जी तस्दीक करे तालुका सतह ते भाण जे विकिरे खे यकीनी बणाईंदा। वधीक अघ वठंदड़ डीलरन खिलाफ़ कानून मूजिब क्रैक डाउन कयो वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर ऑफिस में भाण जी खोट ऐं ब्लैक ते विकिरे जो नोटिस वठंदे वास्तेदार अमलदारन भाण कंपनियुनि जे नुमाइंदनि ऐं डीलरनि सां मुनक़द गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर वन अबूला अली भट्टी, असिस्टेंट कमिश्नर मटहरी अब्दुल मजीद ज़हरानी, एडिशनल डायरेक्टर ज़रायत मोहम्मद रफीक राव, डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर सलीम राजपूत, डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर असदुल्ला काका, आबादगार नुमाइंदो सैयद हाजी नदीम शाह समेत ज़िले जे भाण कंपनी जे नुमाइंदनि ऐं डीलरनि शिरकत कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर मटहरी असिस्टेंट कमिश्नरनि ऐं ज़रायत तौसी खाते जे अमलदारनि खे सख्ती सां हिदायत कई त मख़सूस हंधनि ते चेक पोस्टूं क़ाइम करे ईंदड़ वींदड़ भाण जे टेलरनि ऐं ट्रकुनि खे चेक करण समेत भाण कंपनियुनि तरफ़ां विकिरो कयल स्टॉक जो रिकॉर्ड हासिल करण बाद पंहिंजे तालुकनि में भाण जे डीलरनि ऐं दुकाननि ते ओचिता छापा हणी रेट लिस्ट तहत विकिरे खे यकीनी बणायो वञे ऐं वधीक क़ीमतूं वठंदड़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई पिण कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।